रिपोर्ट गुलसार अमन चांडियो शहदाद कोट में कुबो रोड ते नालियुनि जो गंदो पानी निकाल न थियण ख़िलाफ़ मोहल्ले वारनि जो एहतजाजी धरणो जंहिं में ट्रैफिक मुअतल ऐं शदीद नारेबाज़ी पिणु कई वई। शहदाद कोट जे मसण ऐं ड्रिब मोहल्ले वासियुनि इमाम अली नवाज़ बलोच ऐं ॿियनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त 15 ॾींहं गुज़री विया आहिनि, सिंध ऐं बलूचिस्तान खे मिलाईंदड़ कुबो रोड ते गंदियुनि नालियुनि जो पाणी जमो थी वियो आहे, जंहिं जे नेकल लाइ बार बार म्यूनिसिपल ऑफिस वञी म्यूनिसिपल चेयरमैन सरदारज़ादा यार मोहम्मद सुमरो सां शिकायत कई, पर न त सफ़ाई कराई वई न ई गंदो पाणी निकाल करायो वियो। हुननि जो चवणो त गंदे पाणी जे करे इलाइक़े वासियुनि जी ज़िंदगी मुश्किल थी वई आहे ऐं हू मजबूर थी रोडनि ते एहतजाज करे रहिया आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणो हो त शहदाद कोट म्यूनिसिपल में करोड़नि रुपयनि फंड अचनि था, पर उहे किथे ख़र्च पिया थियनि मालूम नाहे। मुज़ाहिरीन जो वधीक चवणो त कुबो रोड खे तामीर थींदे 15 साल थी चुका आहिनि, नई रोड तामीर कराइनि पिया, नई गंदे पाणी जे निकालीअ जो बंदोबस्तु पिया कनि, जंहिं जे करे मोहल्लेवासी सख़्तु मुश्किलातुनि में आहिनि। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द गंदो पाणी निकाल करायो वञे।